नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं घोटकी मां जिथे क़ौमी शाहराह ते रोड हादसो पेश आयो आहे जिथे हिकु ॼणो फौत थियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। घोटकी क़ौमी शाहराह ते रोड हादसे सबबि हिकु ॼणो फौत थी वियो आहे। जी सुञाणप उमेर अली जे नाले सां थी आहे। ताज़ो तरीन अपडेट अवां सां शेयर कयूं पिया। घोटकी शेल्टन होटल वेझो तेज़ रफ़्तार टालर ऐं मोटरसाइकिल विच में टकर थियो। नतीजे में हिकु ॼणो फौत थी पियो आहे। मोटरसाइकिल सवार जी सुञाणप 30 साला उमेर अली जे नाले सां थी आहे। नौजवान जे लाश जी ज़रूरी कार्रवाई लाइ तालका अस्पताल घोटकी मुंतक़िल कियो वियो आहे। टालर ड्राइवर खे गिरफ़्तार कयो वियो आहे जो ट्रेलर बि तहवील में वरितो वियो आहे। पुलिस पारां बयान ॾिनो वियो आहे। हिकु दफ़ो ॿीहर अवां सां अपडेट शेयर कयूं पिया। क़ौमी शाहराह ते रोड हादसो पेश आयो आहे जिथे हिकु ॼणो फौत थी वियो आहे।